सहाबा के जन्नत जूं टिके सहाबा के छोड़ियो सहाबा पंहिंजी जान कुर्बान कई पंहिंजा बचड़ा कुर्बान कया पंहिंजूं मिल्कियतूं नीलाम हर शइ मुझे मुस्तफा ता कुर्बान कई तवज्जह रहे सहाबा के जन्नत जी टिकट मिली कोई शक न है छाजे करे मिली जो नेक अमलन जे करे मिली जज्बे कुर्बानी जे करे मिली मुखे जवाब दे जॾहिं मुझे महबूब जे सहाबा के जन्नत जी टिकट मिली उन्हनि के पंहिंजे मेहनतुनि नतीजे में हसन ऐं हुसैन के सरदारी मिली जॾहिं इमाम हसन ऐं हुसैन के जी टिकट जन्नत जी सरदारी मिली न इमाम हसन ते नमाज फर्ज़ा न इमाम हुसैन ते नमाज फर्ज़ा तवज्जह चो त नमाज फर्ज़ कॾहिं थींदी आहे चो जॾहिं बालिग़ थींदो आहे इस्लाम जो कानून नमाज तॾहिं फर्ज़ थींदी आहे जॾहिं बुलुग़त ईंदी आहे सुनो अबू बकर सिद्दीक़ आक़िल बालिग़ बच्चा जान कुर्बान कई जन्नत उमर फारूक कुर्बानियूं ॾिनियूं टिकट मिली उस्मान कुर्बानियूं ॾिनियूं टिकट मिली लेकिन मुझे हसन ऐं हुसैन अञा नमाज फर्ज़ न थी आहे रोज़ो फर्ज़ न थियो आहे हज फर्ज़ न थियो आहे अञा कुझु बि फर्ज़ न थियो आहे जन्नत न पर सरदारी मिली आहे ॾियण वारो केरु सय्यद शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन व सय्यदतुन निसा अहल जन्नत फातिमा तवज्जह कर मुसलमान तवज्जह कर मुसलमान जो वंडी दो उहो आ जेको मालिक हुंदो आ सुभान अल्लाह वंडी दो केरा गालायो वंडी दो केरा मुस्लिम हुजे खैरात हुजे जेको मालिक हुंदो आ पाटोड़ो दे उन जी मर्जी सजी दे खड़ी दे उन जी मर्जी पुछण वारो केर भी न हुंदो आ खालिक मुंहिंजो अल्लाह हुआ जन्नत जो मालिक केरा चो मदीने जो ताजदार उन मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन्नत जॾहिं सरदारी के दुनिया जो पांजे उन्होंने बिन बच्चन के दुनिया जन के पुत्र मुझे मुस्तफा सदियो सुभान अल्लाह मुझे आका फरमायो मुझे दुनिया जा बगुल मुझे दुनिया जा बगुल जे करे कुरान करीम के भेरो दिया जदा रब तो चवे फकुल तालो ओ मुझा महबूबा जी मुझा करीम रब इनन के चो तहां भी अचो असां भी अचूं था लेकिन नदो अबना अना व अबना अकुम व निसा अना व निसा अकुम व अनफुसना व अनफुसकुम तव्हां पाण भी अचो असां भी था अचूं तव्हां पंहिंजा पुटड़ा वठी अचो त असां भी पंहिंजा पुटड़ा वठी अचूं हुकुम कंहिंजो आहे ॻाल्हायो हुकुम कंहिंजो आहे अल्लाह जो उन बेनियाज़ रब के ख़बर आहे त सुहिणे महबूब जा बचड़ा नठेला को घुराए वरतम कंहिंजे लाइ हुकुम थी रहियो आहे दुनिया के मैसेज मिली रहियो आहे त मुझे मुस्तफा हसन ऐं हुसैन के पुटड़ो पाण न बनायो आहे उन्हनि के बचड़ो महबूब जो मुझे करीम रब पाण बनायो आहे अज़ीज़ान मन इते ही टाइम पूरो कंदुसि रब जो कुरान भी ॿुधंदो हल हसन ऐं हुसैन जो शान भी ॿुधंदो हल हसन ऐं हुसैन के मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफा जो बचड़ो बनायो आहे ॿिन्ही सुहिणनि खे ॿिन्ही शहज़ादनि खे
हिकड़ी सूरत छो अता कया जवाब दे दुनिया जे अंदर जाड़ा दिसी पियो भई हिक जहिड़ा दुनिया जे अंदर कोई भी अड़ा बचड़ा बुधा अथ तई हिकड़ी सूरत हेठ भी सूरत लेकिन बिनी के मिलाए त हिक थी वञो जो बियो को दुनिया में नाहे अगर आगे त हिकड़ो हसन बियो हुसैन मथे का छाती ताई मुझे मुस्तफा जहड़ो रब बनायो कह बुध कुरान हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा हर गाल रब जे कुरान में बुधाइण लाही सजन साईं जो गुलाम तैयार अजीजा ने मन रब पंहिंजे कुरान करीम में फरमायो तस्वीरूं मां जे पेट जे अंदर बियो कोई न बनाईंदो आ बनाइण वारो पाण बनाईंदो आ इमाम हसन के अध इमाम हुसैन के चौ त राज बयान कया चौ त अगते हली शान बयान कया हुकुम कयो अज दिल सीनो पयो पियो रब जे कुरान सा कोट ममदा रमजान ताहिरी वारो जेतरी मंजिल करे आया हो ये रब जो कुरान बुधो त खबर पे त रब जो कुरान चले जातो मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो अल्लाह जे ज़ात बाबरकात सूरतूं बनायो हेदे मुंडे निहार रब अखियों बनियो निगाह हिकड़ी बनाया अखियों बन निगाह सामो निहारे चो त ही टुकड़ो हिन जो चो नथो थी सके अखियों बन निगाह हिकड़ी कन्नब समात हिकड़ी बेनियाज रब जे जिय तुजू अखियों हिकड़ी निगाह तुजा कन्नब पर समात बुथण जी हिकड़ी आ ये हसन ऐं हुसैन जो साथियों बहन पर जिगर हिकड़ो ओ मुझा करीम रब चवे तमू बिन सूरतुन में बनाया ऐ मुझे महबूब मुस्तफा दुनिया जे सजे कानून जे उबतड़ करे कायनात ते पैगाम दई छलियो आ मुझे रब हिक के बिन में बनायो आ मां मुस्तफा बिन मां हिको कया दुनिया मुल्क बियो नाइब हुंदो वज़ीर आज़म हिकड़ो हुंदो बियो नाइब हुंदो मां मुस्तफा ऐलान त इन जो थो कया पर हुंदो हिकड़ो थो अता कया ऐलान बिन जो थियो जन्नत जी वास ऐलान ऐलान ये थोड़ी हलंदुसि जेकर तू भी हलंदे त मां भी हलंदा ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है नौजवान मसूद बेचारा वधी मेहनत कंदा हन पर सुभाणे चवनि त असांजे ॻोठ में साईं फ़कीर न ॻाल्हायो ॻाल्हाइण वारो ॻाल्हाईंदो तूं ॿुध ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अल्हम्दु के अपना तो ईमान भी हुसैनी है आले रसूल जो शान बुधणो थई त यारी ऐं ॿारहीं वारनि खां ॿुध अज़ीज़ा ने मन जो गिरन नहीं देते अपने कंधों से जिनको जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको लगता है कि लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है
दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया। दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया। दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया। हर जर्रे को नजफ का नगीना बना दिया। वाह मेरा हुसैन तूने तो मरने को भी जीना बना दिया। अजीजा ने मन छापो पूछी तो मुझे हुसैन चाहे। मुझे बेनियाज रब बिन सूरत उनके हिक जिक्र बनायो। मुझे मुस्तफा खुदा पाजे ताकत जो मुजाहिर फरमायो। मुझे मुस्तफा वरी रब जे करम के खोले मुजाहिर फरमायो। दुनिया जे इन जवानन के हिकड़ो उहदो अता फरमायो। जे चवी त अञा भी खोलिया या चवी त मां अगते हला वारा कला कविदा ते ही सच तो बुधाया भाई असा वारा कलाक भी ही खबर ही न पौंदी त कलाक की अजा त मंड मुंड में वेठा त कलाक को सी छा तो चवी कुन्या इन बिन हिकड़ी गाल बुध पर पक्की बुध यार नदी जा सुभाणे त किसो कोटे। अजीजा ने मन तवज्जो अजीजा ने मन कुछ उहे गाल कह जेके न बुधी हुजन था जिंदगी में। अजीजा ने मन बिन के हिक बनाइण में राज कहिड़ो आ। बिन के हिक बनाइण में राज कहिड़ो आ। खबरदार अमता तुझे दिल में ख्याल अचे त रब महबूब बनाइण न चाहियो। इए नाहे कहे बेखे कोन बनायई पर मुझा दोस्त अजीज उनई दिल पर हुसैन जे वजूद मां हिकड़ो अहिड़ो बचड़ो रब बनायो जेको सरापा मुझे मुस्तफा जहिड़ो आहे या न है जवाब जो जे पक नथो त नालो अथो त नालो ॿुधायो। सुनो अली अकबर शहजादो मुझे बेनियाज़ रब जा बांधड़ो। मुझे बेनियाज़ रब जा बांधड़ो इते भी खोलिया जॾहिं मुझे मुस्तफा करीम मुझे महबूब मुस्तफा करीम जे बचड़े इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे में अम्मा बीबी लैला जे वजूद मां कंहिंजे वजूद मां चओ चओ कंहिंजे वजूद मां वक्त जे त तोखे इमाम हुसैन जी शादी ॿुधायां तोखे तफ़सील ॿुधायां। मुंहिंजा दोस्त बि मथा मथा ॿ ॻाल्हियूं ॿुधियूं अथई। अम्मा बीबी लैला जे वजूद मां जेॾी महिल सुहिणो अली अकबर आयो मुझे सोने हुसैन मुस्कुरायो। उते जो उते मुझे दिल पर हुसैन जे अखिड़िन में वरी आब आयो। तवज्जो कर कंपेयर कंदो अच मिलाईंदो अच मदीने के मिलाईंदो अच करबला खां अॻु में अच मदीने के मिलाईंदो अच। जेॾी महिल इमाम हुसैन आयो मुझे मुस्तफा जे हथड़न में आयो। मुझे मुस्तफा मुर्कियो पिया लुड़किड़ा भी लाड़ा। जेॾी महिल सुहिणो अली अकबर आयो आ त मुझे इमाम हुसैन पाक मुर्कियो भी आ त लुड़किड़ा भी लाड़ा हने। तफसील में तवील वञण जे बजा हिक हदीस जो हवालो ॾियां। मुझे महबूब मुस्तफा मुझे हुसैन सुहिणे के हथड़न में खणी करे कंहिंखे हथड़न में खणी नालो वठंदा दिल ठरी पवई। याद रखी छॾ मुझे दिल पर हुसैन जी मोहब्बत जन्नत जी टिकेट थई टिकेट थई टिकेट थई। याद रखी छॾजा आज़माइणो थई त आज़माए ॾिस। जे तोखे मुंहिंजा दोस्त दलील पुछणो आहे त हे फ़क़ीर हिक न न 50 दलील तैयार आ त मुझे महबूब मुस्तफा फरमायो आ। मुझे महबूब मुस्तफा फरमायो आ जे मुझे हुसैन सां प्यार कयो उन मां मुस्तफा सां प्यार जंहिं मूं सां प्यार कयो उन रब सां प्यार न वठिजियो कानून वठिजियो। जंहिं हुसैन सां प्यार कयो उन मां मुस्तफा सां प्यार कयो।
जंहिं मूंसां प्यार कयो मुंहिंजो रब उन सां प्यार कंदो आहे। बुनियाद छा बनियो जो मोहब्बत हुसैन? जवाब दे। बुनियाद छा बनियो? मोहब्बत हुसैन। इमाम अली मकाम जे लाइ मुझे करीम आका फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन। हदीस ॿुधी अथव 1000 दफ़ा, तर्जुमो ॿुधो तो मुझे आका फरमायो हुसैन मुमा मां हुसैन मां। दुनिया इन मुज़ब्ज़ब जो शिकार हुसैन तो मुझे मुस्तफा मां समझ में आयो मगर वो मुझो महबूब हुसैन मां की सजो किसो गॾु कंदे हिकड़े जुमले में चवा जेडी मल दिलबर हुसैन जे हथड़न में अली अकबर दिलबर आयो इन हदीस के याद कंदे मुझे हुसैन मुर्गायो भी ऐं रुवारियो भी। जॾहिं अम्मा बीबी ज़ैनब पुछो ओ मुंहिंजा दिलबर भाउ, बीबी ज़ैनब तो ॿुधी कोन्हे का त अम्मा ज़ैनब जी ज़िंदगी छा आहे। मुसलमान जेतिरा दलील चङी है फ़कीर ॾियण लाइ तयार आहे पंहिंजे तरफ़ खां, दीन जे तरफ़ खां, लतीफ़ सरकार जे तरफ़ खां, त करबला जो तमामु मामिलो अचानक हादिसो नागे रब जो तय थियल फैसलो आहे। शेर पढ़ा लतीफ़ जो। कामिल करबला में, कामिल करबला में आया अज अमीर वेही बैरन सामो सिधा हया जन तीर पर इहा हुई तकदीर इमामन आ गई। शेर भी हुए बड़ा लतीफ जा जेके न ॿुधा हुजनी। सुणे लतीफ फरमायो मुझे इमाम पाक जे बचड़न जे निहारियो हिकु हिकु बचड़ो मैदान में आयो मगर कीअं आयो जीअं शींहुं गिरड़न में ऐं रिठुनि में अची पवंदो आहे। जंहिं वक़्त में भले मासूम जवान अली अकबर हुजे या सुहिणो कासिम घोट हुजे मुंहिंजो हुसैन त हुसैन आहे पर जीअं जो करबला जे मैदान में लहंदो आहे इहे पलीतन जूं मुठियूं लाहींदो आहे जीअं हारी बसर जी मुठीअ खे लाहे उछलाईंदो वेंदो आहे। कायनात जी तारीख़ निहार, कायनात जी तारीख़ निहार कंहिं बि जगह ते आले रसूल इहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हींअर आहे पजो मुज़ाहिरो न कयो करबला त करबला थोरो पोइते मोटी हल। इहो ई कूफे जो शहर आहे। इब्ने ज़ियाद गवर्नर आहे। जॾहिं इमाम मुस्लिम बिन अकील खे मुंहिंजे दिलबर हुसैन जे सॻे चाचे जे पुट खे जंहिंजे मथां 70 हुन तलवार वारा मोकिलिया खणा मोकिलिया 70 तलवार तो रुई करबला ॿुधी आहे कुझु अॻु पुछ बि ॿुधंदो 70 ॼणा जॾहिं तव्हां जे घर में इमाम मुस्लिम पहुतो आहे कूफ ने बेवफाई कई आहे। पाणी पियारजा कोशिश कर मुझे गाड़ी में खड़ी पड़े या है वो न वो खड़ी सलात मुझे साईं दे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद वाला आलिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अज़ीज़ान मन जॾहिं कूफे इमाम मुस्लिम बिन अकील तवा औरत जे घर में आ उते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन जे पुट खे तारीख़ ॿुधाईंदी आहे मां जन्नती पुट जहन्नमी पीउ जन्नती वरी बच्चो जहन्नमी तारीख़ भरी तफ़सील जो टाइम न आहे। जंहिं वक़्त में इब्ने ज़ियाद खे ख़बर पई तवा जे मुस्लिम मुझे अंबर लिकायो आहे 70 तलवार नेज़न सां उन वक़्त जेके तमाम बहादुर हुआ 70 खे चई पुट शाबाश जीअं रसो कढबो आहे शाबाश पुट इहे रसो कढी इमाम मुस्लिम जे लाइ आया होॾां हिकिड़ो शहज़ादो इमाम मुस्लिम जीअं जो ॿाहिरि आयो हिक खे न ॿिनि खे न
ढेर थी वया हिकड़ो ड्रोड़न लगो ड्रोड़ी इब्ने ज़ियाद खे चई 41 सिपाही व्याह लिया बाक़ी 39 इब्ने ज़ियाद जलाल में अची उन कुत्ते चयो हिकड़ो मुस्लिम 41 खे खत्म करे छॾी उन निहारे चयो तोखे इहा त ख़बर आ त इमाम मुस्लिम हिकड़ो आ शायद सिरी वयो थई त इमाम मुस्लिम जे जिस्म में जेको खून आ ओहो सोणे अली जो खून की अज़ीज़ाने मन चवे तो की अंदाज़ो न है शेर खुदा जे खैबर जी खबर न है हिकड़ी लत सां कीअं करे छॾींदो आ हे उन्हनि जा बचड़ा हे उन्हनि जो खानदान जे कॾहिं तोखे पाण बचाइणो आ त समय ॿिया मोकिल त सभिनी खे जहन्नम रसीद बनाए छॾींदो किसे मुख़्तसर इमाम मुस्लिम वटि आया बहानो करे अमन जो पैगाम खणी आया इमाम मुस्लिम खे ज़ख़्मनि में चूर कयो वियो आहे मुंहिंजा दोस्त कंहिं पत्थर हया कंहिं नेज़ा हया कंहिं तीर हया इमाम मुस्लिम के जिस्म मां खून वही रहियो आहे दीवार खे टेक ॾेई वेहनि था उहो बदबख्त आयो चवे तो इब्ने ज़ियाद चवे तो अचो तव्हां सां अमन जूं ॻाल्हियूं इमाम मुस्लिम निहारे चवे तो अञा बि नथा मुनाफ़िक़त खां सलात मुंहिंजी सही अञा बि नथा मुनाफ़िक़त खां मुड़ो किसो है खुटाइणो आ जे वक्त में इमाम मुस्लिम इब्ने ज़ियाद जे साम्हूं आयो इब्ने ज़ियाद पंहिंजे उन तकब्बुराने अंदाज़ में तलवार खे मियाण मां कढी करे फ़ाख़िराना अंदाज़ में चवे तो ऐ मुस्लिम तोखे ख़बर त यज़ीद मुखे गवर्नर बनायो आ इमाम मुस्लिम फरमाया हा मुखे खबर आ उन मलऊन तोखे गवर्नर बनायो आ ओ इब्ने ज़ियाद तो चवे छा ॾिठो थई इमाम हुसैन में हेले इब्ने ज़ियाद तो चवे यज़ीद जे पासे रुगी बैयत कर कूफे जी गवर्नरी तुझे हवाले इमाम मुस्लिम निहारे तो चवे ला तसअलनी अन हुसैन ओ पलीता मुखा एहो न पुछ त मुझो हुसैन छाहे इहो सवाल न कर त मुझो हुसैन छाहे मुझो हुसैन ओहो आ जो तुझी हिकड़ी गवर्नरी त छा रूए ज़मीन जी बादशाही मां दिलबर हुसैन जे कदमन जे जुतड़ीअ तां कुर्बान करे छॾिया अज़ीज़ा ने मन ॾाढो मामलो गंभीर आ मोटी अचा पोइते मथां ॻाल्हि रहिजी न वञे इमाम हुसैन सोणे अली अकबर खे हथड़े में खयो याद आ न हथड़नि में खणी करे अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया मुर्क भी आई लुड़क भी आई जॾहिं अम्मा ज़ैनब पूछो ओ मुंहिंजा दिलबर भा हे मुर्क ऐं लुड़क ॿई गॾु कीअं हे मुर्क ऐं लुड़क ॿई गॾु कीअं इमाम आली मक़ाम राज़ ते पर्दो रखियो राज़ खे राज़ में रखी करे चवे तो ओ मुंहिंजी भेण मुर्क इन करे आई आ मुर्क इन करे आई आ जो अल्लाह जे ज़ात हेड़ी सुहिणी सूरत मूंखे अता फरमाई आ लुड़क छाजे करे जवाब थो दे ओ मुंहिंजी भेण मुर्क हिन अता जे करे वरी जॾहिं मूंखे पंहिंजे पुनल जी याद आई आ त अखियुनि मींहुं वसायो आ राज रखी वियो अम्मा भी समझी वई आ अज़ीज़ा ने मन पाण फरमाइनि था कॾहिं मां महबूब जे हथड़नि में अॼु महबूब सूरत बदलाए मुंहिंजे हथड़नि में आयो आ जेकर सूफी थी चवां त वरी फतो लगी वेंदियूं इन करे फिलहाल सूफी नथो थिया दायरे में रही तो ॻाल्हायां दोस्त अज़ीज़ मुंहिंजे
इमाम अली मकाम खुशी में पंहिंजा लुड़का उघंदे ऐलान कयो, जेको भी इन खुशी में सवाल कंदो उन जो सवाल पूरो कयो वेंदो। छा कयो वेंदो? दुनिया थी चवे त मुझे महबूब मुस्तफा जा बचड़ा गरीब आ, ओ दुनिया वारो जे गरीब हा त अॼु ॾींहं ते वंड कंहिंजे दर तो हली रहियो आहे? जवाब त ॾियो। दुनिया जे बादशाह जो वंड भी बीही वेंदो आहे, सखी आत्मा जा दर भी बीही विया, लेकिन मुझे मुस्तफा जे बचड़नि जा दर अॼु भी खुलियल अथई। याद रखी छॾियो। हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे, हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे, सदा खुला दरबार अली दे लाला दा, सदा खुला चो सदा खुला चो सदा खुला दरबार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। अल्लाहु अल्लाह कंदे जिक्र भला, अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह। चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। सुनिए जो कीदो बुधो, अखियां ताबश बावजू में रखदा, अखियां ताबश बावजू में रखदा, करना है जो करना है करना है दीदार अली दे लाला दा। आशिकन जो दीदार ला चरस कौन पियंदा हन, भंग कौन पियंदा हन? खबर आ त चरस ऐं भंग, शराब ऐं चिल्म इहा यजीद जी पसंदीदा शइ आ, मुझे हुसैन जी पसंदीदा शइ। रब जो कुरान, सुभान अल्लाह। हाँ मुसलमान क्यों खोल, करना है चो करना है दीदार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। शेर के बस्तो कया गाल रहजी न वने, गाल पे खयम इमाम हुसैन सुने ऐलान कयो, जेको भी सवाल कंदो अजु न जे मन जी मुराद पूरी थींदी। सालन जा सवाली कंहिंखे पुटड़ो पियो खपे, कंहिंखे बनड़ी पई खपे, कंहिंखे बकरियूं कंहिंखे ज़ाल, सबको सवाली हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं सखीअ जो दड़ो खुलियल रहियो आ। टे ॾींहं ते भेण बीबी ज़ैनब अची वई आ। ॿुध त ॿुधाई, अम्मा ज़ैनब आई आ, अम्मा ज़ैनब आई आ, कतार में बीहण जो इरादो इमाम हुसैन फरमायो, भेण ही चाहे ओ मुझा अदा ऐलान थियो आ, सवाली जो सवाल हूं भेण थींदी हां, अज सवाल थी आई हां। इमाम अली मकाम फरमायो, ओ मुझी भेण वो कहिड़ो भावा जेको भेण जी गाल पूरी न कंदो। देर नथी थे तवज्जो कजा, देर नथी। बीबी ज़ैनब इमाम अली मकाम जा इहे जुमला ॿुधी सदन जी घरवारी बीबी लैला ने निहारण शुरू कयो। कहंदे निहारी ॻाल्हायो, कहंदे निहारी वराए इन करे तो पुछा त ॻाल्हि बि यादि हुजई, ख़बर बि पक्की हुजई। कहंदे निहारण शुरू कयो, बीबी लैला केरा? मुझे हुसैन जी कुंवारा अली अकबर जी अम्मड़ा। सुभान अल्लाह। बीबी लैला केरा? जवाब दे।
मुझे दिल पर हुसैन जी कुआरा सुने अली अकबर शहजादे जी अमड़ा मुझे महबूब जे भेण जॾहिं उन ते निहारण शुरू कयो तवज्जो सवाल करे थी भाउ सां जवाब तो दे भा भेण उहा कहिड़ो भाउ आहे जेको भेण जी ॻाल्हि पूरी न कंदो अञा सवाल कोन कयो थई निगाह थी खणे बीबी लैला ने बीबी लैला समझी वेंदी आहे छो त मुझे हुसैन सां गॾु रहण वारी आहे मुझे इमाम अली मकाम सां गॾु खाइण वारी आहे गॾु पीअण वारी आहे याद रखी छॾजा अज़ीज़ा ने मौज़ू बदलाइण न थो चाहियां न त इते जो इते सुम औरसनल किताब लज़ी नस्तफ़ैना ते हलियो वञा पर लॻे थो त न खोले सघंदुमि हिकिड़ी ॻाल्हि जन्नत ते मामिलो पूरो थी वेंदो जंहिं वक़्त में बीबी ज़ैनब निहारण शुरू कयो बीबी लैला मुर्की चवण लॻी ओ मुंहिंजे सुहिणे घोट जी मिठड़ी भेण नौकर नौकर हूंदो आहे मालिक मालिक हूंदो आहे सोच मुसलमान बीबी ज़ैनब लबड़ा कौन चोरिया बीबी ज़ैनब सवाल कौन कयो उन तरगी निगाह कया निगाह करण सां बीबी लैला समझी वया अजु ॿियो सवाल न है अजु हिन दिल पर अली अकबर जो सवाल सुभान अल्लाह निहारण सां जंहिंजी पाक घरवारी समझी वञे ॿुधा उन जे घोट इमाम जो मक़ाम छा हूंदो इमाम अली मक़ाम जी प्यारी कुंवार बीबी लैला सोणी निहारे चयो ओ सोणी मालिकन जे हूंदे नौकर जी कहिड़ी मजाल आहे मालिकन जी मर्ज़ी आहे हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वली जॾहिं वली सां ॻाल्हाईंदो आहे त विलायत जी ॿोली ॻाल्हाईंदो आहे चोर चोर सां ॻाल्हाईंदो आहे त चोराणी ॿोली ॻाल्हाईंदो आहे वापारी हिक ॿिए सां ॻाल्हाईंदो आहे त आङुरनि वारी ॿोली ॻाल्हाईंदो आहे हा या न जवाब ॾियो पर जॾहिं मंज़िल वारे सां ॻाल्हाईंदो आहे फर्श ते वेही तक़दीर जूं ॻाल्हियूं कंदो आहे मज़ो वठ मुसलमान बीबी लैला जवाब ॾिनो बीबी ज़ैनब मुंहिंजे सुहिणे हुसैन ॾे निहारियो अदा जी मुंहिंजी भेण अॼु टियों ॾींहुं आहे हा मुंहिंजी अदी अॼु मुंहिंजी दिलि थी चवे 3 ॾींहं तो स्कूल थियो हाणे इहो दिल पर मूंखे ॾे त वञी मां स्कूल तवज्जो सुनो अली अकबर शहजादो बीबी ज़ैनब 3 ॾींहं चयो त ही शहजादो मूंखे ॾे वञी मां स्कूल आहियां इमाम अली मक़ाम देर कान कया छो त जंहिंजो चेहरो मुंहिंजे रब महबूब जहिड़ो बनायो ॿुधा उन जो अंदाज़ छा हूंदो हिन पंहिंजा हथड़ा खणी करे पंहिंजे भेण बीबी ज़ैनब जे हथड़नि में ॾिनो बीबी ज़ैनब अली अकबर सोणे खे हथड़नि में खणी गलड़न के चुमियो ॾेई सीने सां लाए पंहिंजे भाउ हुसैन सां मुखातिब थी चवे थी जुमला ॿुध बीबी ज़ैनब फरमाए ओ मुंहिंजा दिल बरफा अॼु काओ ॾींहुं आहे मुंहिंजे इमाम अली मक़ाम फरमायो 3 ॾींहुं आहे जवाब में चवे थी गौर कजा ओ मुंहिंजा दिल बरफा अॼु 3 ॾींहं ते जिगर जो टुकड़ो पंहिंजे भेण खे अता कयो अथई अॼु भेण जो वाइदो बि ॿुधजा हिन तुंहिंजे जिगर जे टुकड़े खे जवान करे वापस ज़रूर कंदसि पर हिकिड़ो कान कंदसि पहिरीं बस सदके में ॾींदसि पोइ वापस कंदसि जेकर तुझी अप्रोच आहे ज़हनी त पहुची वियो हूंदो ते त बीबी ज़ैनब कहिड़ी ॿोली ॻाल्हाई इमाम अली मक़ाम ॿोली उहा समझी बीबी ज़ैनब इमाम हुसैन राज़ ते पर्दो रखियो बीबी ज़ैनब थोरो पर्दो लाहींदे पंहिंजे भाउ खे चयो अदा अॼु जेको मूंखे जवान ॾेई रहियो आहे करबला जे मैदान में वापस कंदी मैं पर अकेलो न सदके में ॾींदसि पहिरें आनो
मुहम्मद ॾेई पो अली अकबर ॾींदसे। जवाब दे करबला जो मार को मालिकन खे अॻे ई ख़बर हुई अचानक हादिसो आहे? जवाब ॾियो, ख़बर हुई? जेतिरियूं हदीसूं चवी करबला जे मैदान सूदो पढ़ण लाइ तैयार हां, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज अञा थोरो अॻिते हला, छो त 1.5 कलाक मूं बाक़ी मिंट वञी बचा आहिनि 5 या 8। घड़ी ॾाढो तंग थी करे ॻाल्हि हिकिड़ी त पूरी कयां, वरी ज़िंदगी रही त इमाम अली मक़ाम जे ॿिन्ही भाइरुनि जे विच में अल्लाह जे ज़ात बाबरकात इहा ॻाल्हि ॿुधी छॾ पोइ भले हलियो वञ, तुंहिंजी मर्ज़ी आहे। इमाम अली मक़ाम खे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हसन हुसैन जे दरमियान में अल्लाह ॿिनि ॼणनि खे हिकिड़ी तस्वीर अता फरमाई। हिकिड़े मिंट लाइ तवज्जो कर, मुंहिंजो महबूब इमामुल अंबिया आहे या नाहे? जवाब ॾे। मुंहिंजो मुस्तफ़ा सरदारुल अंबिया आहे या नाहे? जवाब ॾे। मुंहिंजो महबूब ख़ातमुन नबिय्यीन वल मुरसलीन आहे या नाहे? जवाब। कायनात जे अंदर रब जे मखलूक में सब खां वधीक रब जो प्यारो मुंहिंजो मुस्तफ़ा आहे या नाहे? आहे। हाणे क़ुरान पढ़ंदो तो अला ॿुधंदो हल। अल्लाह फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह जे ज़ात वाइदो कयो महबूब सां, ओ मुंहिंजा मुस्तफ़ा, ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा, तुझे करीम रब इहो वाइदो करे थियो। चो हज जे मैदान में मैदान अरफात में जुमे जे ॾिहाड़े वाइदो थियो। कहिड़े ॾिहाड़े? जवाब दे। जुमे जे ॾिहाड़े मैदान अरफात में बेनियाज़ रब वाइदो फरमायो, मुंहिंजा मुस्तफ़ा तुझे रब तमाम नेमतूं मुकमिल कयूं। तवज्जो कजा ओ हाफ़िज़ मोहम्मद दाऊद साहब, अल्लाह जे ज़ात फरमायो तमाम नेमतूं मुकमिल कयम, महबूब तोखे सब कुछ ॾिनम। ॿुधाए त शहादत अल्लाह जी नेमत आहे या नाहे? आहे। ज़हन खे हाज़िर कयो। पोइ ईअं कीअं थो थी सघे, ईअं कीअं थो थी सघे जो मुंहिंजो बेनियाज़ रब अहिड़ी अज़ीम नेमत खां पंहिंजे मुस्तफ़ा खे महरूम करे। खोलिया चओ, ॻाल्हायो खोलिया ॿुधाया। मुंहिंजा दोस्त अज़ीज इहे ॻाल्हियूं ॿुधजे कॾहिं न ॿुधियूं अथई। अल्लाह जे ज़ात बाबरकात सोणे महबूब जे ॿिनि बचड़नि खे ॿिनि सूरतुनि में हिकु करे छो बनायो? मुंहिंजे मुस्तफ़ा जन्नत जी सरदारी ॿिनि खे हिकु करे छो ॾिनी? राज़ कहिड़ो आहे? इहो ई राज़ इतां खां पियो हले। मां मदीने में नथो हलां, मस्जिद नबवी में बाक़ियूं सभु ॻाल्हियूं ख़तम। इहा हिकिड़ी ॻाल्हि करे जल्द में उथां 1.5 कलाक पूरो करे उथां। तोखे हसरत रहे 1.5 कलाक में ख़बर बि न पई त केॾांहुं आयासीं केॾांहुं वियासीं। अज़ीज़ाने मन मुझे करीम मुस्तफ़ा के कीअं थो थी सके त अल्लाह जी ज़ात बाबरकात नबियन जो सरदार भी बनाए, किताब भी उहो दे जेको किताबन जो सरदार, खातमुन नबिय्यीन भी बनाए, सरदारुल अंबिया भी बनाए, इमामुल अंबिया भी बनाए। ये कीअं थो थी सके जो रब पंहिंजे महबूब के शहादत जहिड़ी नेमत अता न फरमाए? अल्लाह जी ज़ात बाबरकात रब ऐं ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे दरमियान में मामलो हली रहियो आहे। दुनिया ॾिसी रही आहे, दुनिया ॾिसी रही आहे। मस्जिद नबवी आहे, असर जे निमाज़ जो टाइम आहे। कहिड़ी निमाज़? कहिड़ी निमाज़? दुनिया जे मस्जिदनि में अज़ीम मस्जिद नबवी, अंबिया में अज़ीम मुंहिंजो मुस्तफ़ा, माण्हुनि में अज़ीम जमायत सहाबा जी, निमाज़ुनि में अज़ीम निमाज़ असर जी, जंहिंखे रब क़ुरान में खोले खोले बयान करे। राज़ कहिड़ो आहे? इहो ई राज़ आहे जो मुंहिंजे अलीअ जी बि क़ज़ा थींदी आहे त असर जी निमाज़ क़ज़ा थींदी आहे। अलीअ जी निमाज़ क़ज़ा थिए त असर जी मुंहिंजो सुहिणो हुसैन पंहिंजे नाने जे पुठड़ीअ ते वेहे तॾहिं बि निमाज़ असर जी। अज़ीज़ाने मन अजीब मंज़र दीन जो यार जा रंग हन। सच चयो आहे सूफ़ी थिया घड़ी खणला सूफ़ी थिया।
अरे यार तहां वरी कावड़ जी दो अज़ीज़ाने मन अजीब रंगराज़ा मालिक जे कुदरत जो मालिक जे निज़ाम जो छो त जेको ॾिसंदो आहे उहो पुछंदो आहे जेको पुछंदो आहे उहो पुछंदो नाहे ईमान आणींदो छो त ॾिसी चुको हूंदो आहे अज़ीज़ाने मन मुझे करीम मुस्तफ़ा जे राज़ खे निहारियो असर जी नमाज़ नमाज़ अल्लाह जी आहे इमाम मुझो मुस्तफ़ा जमायत सहाबा जी मुझो हुसैन तैयार बीठो आहे जेस ताईं नमाज़ शुरू थी आहे तकबीर लगी आहे मुझो हुसैन बीठो आहे तिलावत थी आहे मुझो हुसैन बीठो आहे रुकू थियो आहे मुझो हुसैन बीठो आहे क़ौमो थियो आहे मुझो हुसैन बीठो आहे जीअं सजदो थियो आहे चो मुझो हुसैन अची पहुतो सवाल कया हाफिज मोहम्मद दाऊद उम्र में वडो अमा खां भी खोले पो जवाब दी जाए अजीजाने मन इमाम हुसैन पोइते बीठो हो सहाबा पाण में गडियल हुया या न हुया जवाब दियो सोची को जवाब दियो जदे सजदे जे सूरत में गडियल मानू हुंदो आ त गड हुया या न हुया जवाब दियो सजदे में मिनट या 2 मिनट लगदा 3 दफा सुभान रब्बियल आला में घणो टाइम लगंदो आ मुझे हुसैन जी उम्र केतरी आ जो ॾाढी नंढड़ी उम्र वारो हेतरी मंजिल खां एतरन सहाबन जे अगर विच मां आयो त हिकड़े सहाबा के परे कंदो आयो उनन के खबर छो न पई अगर जे कदे अग्या आयो त उनन जी नमाज छो न भगी के खबर छो न पई जवाब दियो मालिक जी मर्जी हुई जमायत मुझे मुस्तफा जी हुई तैयार करण वारो रब जुल जलाल हुयो सहाबा सजदे में जिब्राइल खणी मुझे महबूब के पंहिंजे मंजिल ते पहुचाईंदो आ जमायत मां चे कंहिंखे त ख़बर पवे को सहाबी लिखे त मुझे भरमा लॻियो हुसैन मूंखे ख़बर पई को त चवे त मूंखे पासड़ो लॻो दुनिया जी तारीख़ में किथे भी मिसाल नथो मिले जवाब मिलियो त मुंहिंजो हुसैन आयो नाहे मगर आंदो वयो जवाब मिलियो हुसैन आयो नाहे मगर आंदो वयो आहे जॾहिं आयो आहे तॾहिं नाज़ सां मुझे मुस्तफ़ा जे पाक पुठड़ीअ ते आयो एकड़ो जुमलो चवण जे बर्दाश्त करी त जॾहिं हिकु दफ़ो सुभान रब्बियल अला 2 4 5 10 15 सिलसिलो हली रहियो आहे सहाबा जे दिल में ख़याल आ मुझो मुस्तफ़ा सिर मुबारक को खणी मथे अचे मुझे मुस्तफ़ा जे दिल में ख़याल आ जिब्राइल को रब जो पैगाम खणी अचे जिब्राइल जो ख़याल आ रब जो हुक्म को मुखे थे पर मुझे रब जो ख़याल आ त मुझे हुक्म खां अगे हुसैन पाणी लही वञे सहाबा जो ख्याल हो तो महबूब मथे अचन महबूबन जो ख्याल हो तो जिब्राइल पैगाम खणी अचे जिब्राइल जो ख्याल हो तो रब जो हुक्म थे न रब जो हुक्म थियो न जिब्राइल पैगाम दो रब्बे जुल जलाल जे कुदरत जो ख्यालात हुसैन राजी थी पाणे लही वञे इमाम अली मकाम राजी थी पाणे लथो जेकॾहिं मां मुंहिंजा दोस्त हिते हिकिड़ो जुमलो चवां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सजदो अल्लाह जे दरबार में आ सजदो अल्लाह जो आ सुभान रब्बियल आला ज़ुबान मुस्तफ़ा मां जारी आ जो मुस्तफ़ा जे ज़ुबान ते सुभान रब्बियल आला मौजूद आ पर दिल में हुसैन मौजूद आ ईमानदारी से जवाब दे हकीकत है या न जुबान पे सुभान रब्बियल आला कहजे इमामुल अंबिया जे दिल में हुसैन बचड़ो पंहिंजी जगह ते आ लेकिन उम्मती जरूर आ सोचे वठ जे करे इमामुल अंबिया जे दिल में उम्मती जो ख्याल अचे नमाज कान टुटंदी आ जे उम्मती जे दिल में महबूब जो ख्याल अचे त नमाज सुभान अल्लाह मुझा दोस्त अजीज गाल टुटी न वने इमामुल अंबिया अलैहि सलातो सलाम जे पुठी मुबारक ते वेही करे हे जेको 72 मरतबा
तवा सुभान रब्बियल आला थियो यो फैसलो वेही थियो यो सौदो तय थियो याद रखी जर जन्नत कह जिया जो खुदा जिया जो जन्नत कह जिया गला जन्नत कह जिया अल्लाह जिया जन्नत जो खालिक खुदा है मालिक कह के बनाई मुस्तफा के मालिक कह के बनाई मुस्तफा के वारिसी जन्नत जी हसन हुसैन के कह दिनी जो महबूब मुस्तफा राज कहड़वा अल्लाह ऐ मुस्तफा अल्लाह ऐ सुने हुसैन जे दरमियान में इहो सौदो कराइण वारो मुझो मदीने जो ताजदारा खुदा जन्नत दुनिया मुफ्त में कान दुनिया जो तो कुरान पढ़ी बुधाया अल्लाह जन्नत दुनिया मुफ्त में कान दुनिया हसनैन करीमैन जन्नत वर्तिया खैरात में कान वर्तिया खुदा ठके ठोके कीमत घुरिया आले रसूल दिल खोले रब जे दरबार में जन्नत जी कीमत पेश कईया यकीन कर इंशाअल्लाह ताला महबूब जे बचड़न जा दीवाना जन्नती हो इंशाअल्लाह ताला गाल रह जी न वने मां अर्ज पे कयो त शहादत जे बारे में अल्लाह ताला जे जात मा बरकत शहादत जा किस्म घणा चो ब शहादत जा किस्म घणा जल्दी चो ब टाइम थो जे घणा किस्म शहादत सिरी शहादत जहरी हिकड़ी उहा शहादत जेका जहर ॾियण सां थींदी आहे जेका मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिंखे जहर ॾिनो वञे ऐं उन जा फसाह पूरा थी वञनि उनखे शहादत सिरी चइबो आहे ॿी शहादत जहरी यानी इंसान जो जिस्म कटिजी वञे जंग जो मैदान हुजे जिस्म मां खून निकिरे उनखे शहादत जहरी चइबो आहे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकत क़ुरान करीम में वाइदो फरमायो वल्लाहु यासिमुक मिनन नास ओ मुझा मुस्तफा जिया कुरान जो जिम्मो थो खणा ये तो मुस्तफा जो जिम्मो थो खणा वल्लाहु यासिमुक मिनन नास अल्लाह जे ज़ात बाबरकत मुझे मुस्तफा जो जिम्मो खयो ओ मुझा मुस्तफा तो जो जिम्मो मानन का मा थो खणा कोई तोखे कुछ भी को न करे सगदो लेकिन मुझे मुस्तफा करीम जे उलमा बैठा न पूछी दिसो बुखारी शरीफ जी हदीस मुझे महबूब मुस्तफा 3 दफा इजहार करे दुनिया के दिखारियो जे कने अल्लाह ताला मां मुस्तफा के शहादत दे मां वरी जिंदा थी चा वरी शहीद चा वरी जिंदा चा वरी शहीद थिया मुझे मुस्तफा तमन्ना कया शहादत जी हा या न मुझे महबूब मुस्तफा तमन्ना शहादत जो इजहार कयो ये कीअं तो थी सके महबूब घुरे ऐं रब न दे ये थी न थो सके जे दिन त कीअं